रोहड़ी PTCL जे रिटायर्ड यूनियन अॻवान अशरफ ग़ज़ाली, मलिक चाचड़ ऐं एहसान लोधी रोहड़ी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त PTCL जा 40,000 पेंशनर्स पाकिस्तान में पंहिंजी शिकायतूं खणी कंहिं वटि वञनि। PTCL पेंशनर्स खे 13 साल खां सरकारी पेंशन्स इंक्रीज़ न मिली रही आहे। पेंशनर्स पंहिंजे हक़नि लाइ हर फॉर्म ते आवाज़ उथारे चुका आहिनि, पर को बि तदारुक नाहे थियो। हुननि वधीक चयो त हिन साल हुकूमत समूरे सरकारी इदारनि जे पेंशनर्स जी पेंशन में 17.5% वाध जो ऐलान कयो हो। समूरनि सरकारी इदारनि जे पेंशनर खे 1 अगस्त जी पेंशन में वाध मिली आहे, पर PTCL जे पेंशनर्स खे अञा ताईं पेंशन इंक्रीज़ न मिली सघी आहे। हुन चयो त PTCL ऐं PTIT पारां 13 सालनि खां पेंशनर्स सां ज़ुल्म ऐं ज़्यादती जारी आहे, जेके हर साल सरकारी पेंशन्स इंक्रीज़ ॾियण बदिरां पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि अधु खां बि घटि इंक्रीज़ ॾेई रहिया आहिनि। उन्हनि PTCL इंतिज़ामिया खे अपील कई त रिटायर्ड मुलाज़िमनि खे हुकूमती ऐलानियन पेंशन इंक्रीज़ ॾेई हज़ारे मुलाज़िमनि में पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।